समारोह में ग्रैंड हेल्थ अलायंस सिंध जे सर ते कराची में मुतालबनी मिनता लाइ एहतजाज कंदड़ हेल्थ खाते जे मेल ऐं फीमेल मुलाज़िमनि मथां कराची पुलिस जे तशद्दुद ख़िलाफ़ ऐं मुतालबनी मिनता लाइ समारोह में पैरामेडिकल स्टाफ पारां तालके अस्पताल जी OPD जो 3 कलाक ताईं बाइकआउट करे पैरामेडिकल स्टाफ अॻवाननि शब्बीर खोरी, हबीबुल्ला राहू, अब्दुर्रहमान खासकेली, अली नवाब अंसारी, नज़ीर कपरी, अमूलक ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी तालके अस्पताल खां रैली कढी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन पैरामेडिकल स्टाफ अॻवाननि मीडिया आॾोदाही ॾे चयो त कराची में मुतालबनि जी मञता लाइ एहतिजाज कंदड़ हेल्थ खाते जे मेल ऐं फीमेल स्टाफ ते पुलिस जे वेशाणे तशद्दुद ऐं तज़लील करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुननि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त असांजा मुतालबा मंज़ूर करे कराची में हेल्थ खाते जे मेल फीमेल स्टाफ मथां वेशाणो तशद्दुद कंदड़ पुलिस ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची